जैकाबाद ज़िले इंतजामिया दख़लियूं ॼाणाए नूरवाह वारे इलाइक़े में PPMNA मीर एजाज़ जखराणी जे वेगे भाउ आज़ाद जखराणी जो पेट्रोल पंप ऐं दुकान राही पट कया विया आहिनि। तफ़सील मालूम कयो था अब्बास गिल मस्तूरी टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। अब्बास गिल, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, जैकाबाद जो इलाइक़ो है नूरवाह सदर थाने की हद है, जिते ज़िले इंतजामिया पारां गुज़िरियल ॾींहं खां ऑपरेशन करण जो ऐलान किया वियो हो। अॼु हेवी मशीनरी सां असिस्टेंट कमिश्नर मुख्तियार कार ऐं SSP जैकाबाद जी अॻुवाणी में जेको आहे त हेवी मशीनरी सां गॾु इंक्रोचमेंट खिलाफ़ कार्रवाई शुरू कई वई आहे। कार्रवाई दौरान रोड ते वधायल जेके इंक्रोचमेंट जा छपरा हुआ उहे ड्राए पटकिया विया आहिनि। ॿिए पासे MNA मीर एजाज़ हुसैन ख़ान जखराणी जो वेगो भाउ आहे आज़ाद जखराणी, उनजो जेको पेट्रोल पंप हो इंक्रोचमेंट में उहो रोड जी भरिसां ठहियल हो, उनखे बि ड्राए मुकमिल तौर ते पटकियो आहे ऐं हुनजा दुकान बि जेके अब्बास गिल, इहो ॿुधाइजो त 2 ॾींहं पहिरियां मीर एजाज़ ख़ान जखराणी पंहिंजे वेगे भाउ आज़ाद जखराणी सां लातालगी जो इज़हार कयो आहे। केतिरे अर्से खां इहो पेट्रोल पंप जेको आहे उहो उते क़ाइमु हुयो? ज़िले इंतज़ामिया का अख न पटी, छा का इंतकामी कार्रवाई नज़र अचे पई इन में? ॾिसो, हीउ जेको पेट्रोल पंप ऐं दुकान आहिनि गुज़िरियल 15 सालनि खां इहे जेके रोड जे मथां ई ठहियल हुया, इंक्रोचमेंट ई हुई, पर इंतज़ामिया इन्हनि जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई हुई। ताज़ो ई जखराणी फैमिली में जेके इख़्तिलाफ़ थिया आहिनि भाइरनि में पाण में, ऐं 2 ॾींहं पहिरियां एजाज़ ख़ान जखराणी पंहिंजे वेगे भाउ आज़ाद जखराणी खां लातालगी जो इज़हार बि पिणु कयो त हुन सां मुंहिंजो को बि वास्तो न आहे, हाणे हुन सां मुंहिंजो को तालुक़ु न आहे। उन खां बाद ई इंतज़ामिया जागी पई आहे ऐं डिप्टी कमिश्नर जैकाबाद वॾी नफ़री साण करे असिस्टेंट कमिश्नर जी अॻुवाणी में जेको आहे त हीअ कार्रवाई कई आहे। ख़ासि तौर ते जेको आहे त आज़ाद ख़ान जखराणी जा जेके दुकान आहिनि, पेट्रोल पंप आहिनि, उन्हनि खे मुकमिल तौर ते ड्राए पटकियो वियो आहे। अब्बास गिल, जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।